नाज़रीन, दादू ज़िले जे काशे वारे इलाइक़े में सरकारी इमारतुनि ते कब्ज़ा थी विया आहिनि। स्कूल, अस्पतालूं, वाटर सप्लाई स्कीमूं तोड़े डिस्पेंसरियूं मक़ामी वॾेरनि जे कब्ज़े हेठि आहिनि। जोही तालुके जे ॻोठ सावड़ो, ॻोठ मूसा जमाली ऐं ॿियनि ॻोठनि जे सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़े जे हवाले सां काशे मां रिपोर्ट कंदो असांखे WTN जो रिपोर्टर हनीफ़ रोदनाणी ऐं वाही पांधी मां आसिफ जमाली। सभ खां पहिरीं हलूं था काशे जे ॻोठ सावड़ो, जिते हनीफ़ रोदनाणी मौजूदु आहे। हनीफ़, BSU अस्पताल, UC सेक्रेटरी ऑफिस ऐं वाटर सप्लाई स्कीमुनि समेत ॿियनि सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़े जी छा सूरत-हाल आहे? ॻोठाणा छा था चवनि? नाज़रीन खे आगाह कजो। जी बिल्कुल, तालुके जोही जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जीअं काछे जे ॻोठ सावड़ो में असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था, ही वाटर सप्लाई जी प्रॉपर्टी आहे, वाटर सप्लाई स्कीम आहे, जेको 2012 में हिन ॻोठ खे मिलियो हुयो। हिन ॻोठ जी आबादी तक़रीबन 5 खां 6 हज़ार इंसानी आबादी आहे। हिते हुकूमत जी बेध्यानी सबबि, इदारनि जी नाली सबबि हिते जेको आहे सो वाटर सप्लाई स्कीम गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बंदि पयल आहे। ऐं हुते जेके सरकारी इमारतूं आहिनि, सरकारी प्रॉपर्टीज़ आहिनि, तव्हां फुटेजिस में ॾिसी सघो था त BHU हॉस्पिटल आहे, उते जेको आहे सो उते बि हर लॻाए करे ॻोठाणनि आबादी करे छॾी आहे। उनखां अलावा UC जी हेड ऑफिस आहे, उनखे पिणु जेको आहे सो लोड़ो ॾिनल आहे, उहो वीडियो में तव्हां ॾिसी सघो था। उन सां गॾोगॾु उतां जी जेका वण जेके हुया उहे पिणु कटराए विया। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं वाटर सप्लाई में, उते बि तव्हां ॾिसी सघो था त उते बि हर लॻायल आहे, पोखी थियल आहे, जॾहिं त पीअण जो पाणी जो जेको आहे को बि निज़ाम हिते कोन्हे को। असां सां गॾु हिते हिकिड़ो ॻोठ सावड़े जो रवासी आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको हे प्रॉपर्टी आहे, थोरो घणो हिननि जे मथां जेको आहे माना सभिनी जे मथां कंहिंजे माना बुहा, कंहिंजे माना कारखाना ठहियल आहिनि। असांखे पाणी साल हलियो, साल खां पोइ पाणी बंदि थी वियो। को बि माना असांखे हिते को बि सहूलियत कोन्हे। जेको माना आहिनि थोरो घणो, हुननि में जॻह वॻह ठहियल आहिनि, हुननि में माना अस्पताल आहिनि, थोरा आहिनि, घणा आहिनि, हुननि में स्कूल आहिनि। सभिनी में माना बुहा, को अन्न आहे, को ॻाल्हि आहे, सभिनी में माना उहे आहिनि। को असांखे सहूलियत न आहे। पाणी साल हलियो, साल खां पोइ बंदि थी वियो। असांखे को सहूलियत नथो मिले। बाज़ारि तव्हां हो, तव्हां असांजे मथां महिरबानी कंदो, तव्हांजो शुक्रगुज़ार, न आहे त अलाह तव्हांखे कुझु कंदो। क़रीब 2012 खां वठी 13 तक पाणी हलियो, साल हिकिड़ो हलियो, साल खां पोइ पाणी बंदि थी वियो आहे। पोइ जेको हिते मिशनूं हुया, गैर वग़ैरह सामान हुयो, उहो सभु कुझु बि कोन्हे। पाणी हिकिड़े साल खां बाद पोइ पाणी कोन्हे हिते। जी, तव्हां ॻोठनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे, हिननि वक़्त जे आला अख़्तरनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ सावड़े अंदरि थियल जेके बि कब्ज़ा आहिनि सरकारी प्रॉपर्टीज़ ते, उन्हनि खे फौरी तौर ते ख़तमु कया वञनि ऐं इहे ॻोठाणनि जूं स्कीमूं आहिनि, इन्हनि खे फ़ाल करे इलाइक़े वासियुनि लाइ सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। जी नाज़रीन, काशे जे ॻोठ सावड़ो, जिते जी सरकारी इमारतुनि जी हालत ॾिठी, हाणे रुख कंदासीं काशे जे ॻोठ मूसा जमाली जे उन प्राइमरी स्कूल जो, जिते रिकॉर्ड मूजिबि हिकु उस्ताद ऐं 10 शागिर्द आहिनि, पर स्कूल में बकरियुनि जो वाड़ो क़ाइमु करण जूं शिकायतूं आहिनि ऐं डिस्पेंसरी में वरी चौपाए माल जो चारो रखियो वियो आहे। WTN जो रिपोर्टर आसिफ जमाली असां सां लाइन ते मौजूदु आहे। आसिफ जमाली खां मालूम कंदासीं त ॻोठ मूसा जमाली जी छा सूरत-हाल आहे। जी आसिफ, आगाह कजो त ॻोठ जी सरकारी इमारतुनि जी छा सूरत-हाल आहे। असां हिन वक़्तु ॻोठ मूसा खान जमाली में मौजूदु आहियूं। असां हिन वक़्तु हिकु डिस्पेंसरी में मौजूदु आहियूं, जेका गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी गैर फ़ाल आहे। तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था त हिते जेको आहे सो अस्पताल बंदि हुजण जे करे हिते ॻोठाणनि कट, बुह ऐं छिणा रखिया आहिनि ॿारनि जे लाइ। जॾहिं तव्हां अस्पताल जी सॼी जेका सूरत-हाल ॾिसी सघो था, हिते वायरिंग फिटिंग थियल आहे, हेॾां टाइल्स लॻियल आहिनि, इहे सभु शयूं जेको आहे पटिजी वञनि था। इहे ॾिसी सघो था, हिते दरियूं बि कोन्हनि, दरवाज़ा बि पटिजी विया आहिनि, हिते मालकी न आहे। ऐं हीउ अस्पताल जेको आहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां बंदि पियल आहे। अस्पताल जीअं ठही आहे, ॻोठाणनि जो चवणु आहे त गुज़िरियल केतिरनि सालनि खां जीअं अस्पताल ठही आहे, हिकु ॾींहुं बि जेको आहे हिते अमलो मुकर न थी सघियो आहे। ऐं असां सां हिन वक़्तु ॻोठाणो हिकिड़ो मौजूदु आहे, उनखां वधीक ॻाल्हि वाल वठंदासीं। साईं, तव्हां ॿुधायो त हीउ अस्पताल जेको आहे सो केतिरे साल खां बंदि आहे, अस्पताल जी हालत इहा कंहिं कई आहे? साईं महिरबानी ते हे जेको अस्पताल आहे, तक़रीबन मां सम्झा थो त 7-8 साल थी वियो जीअं हे ठहियो। हिन में का फर्नीचर बनाई आहे, मक़सदु आहे दरवाज़ो ॾिसो त हे जेको उॾ ई खाई वियो। हे जेको तव्हां ॾिसो था, तव्हांजे साम्हूं जेको सिस्टम आहे, पाण ॾिसो था, वधीक चवण में त को सिस्टम न आहे। ऐं इहा महिरबानी कयो त हे जेको ठहियो आहे असांजे लाइ ठहियो आहे, इन लाइ जेको असांजी हिफ़ाज़त लाइ ठहियो आहे। त महिरबानी कयो, जो केनोलो हिकिड़ो आहे उहो ख़राबु थी थो वञे, कंहिंजो मरीज़ जो उहो वाही खणी था वञूं, या जोई खणी था वञूं, या उहो शइ उछलाए छॾियूं था। इहो महिरबानी करे हिन शइ खे जीअं ठाहियो अथव, एतिरो ई महिनत थियल आहे हिन शइ में, जेके माण्हू असांखे खपनि।
इहा महिरबानी कयो जे माण्हू असांखे ॾियो जो न त हे शइ जेको आहे सो अञा भई ख़राबु थींदो वेंदो कम जो न थींदो 1978 माना 79 में स्कूल असांजो माना आयल आहे उन में 8-10 साल मास्तर आया पोइ छोकिरा कुझु पढ़िया कुझु वरी हेॾे मरूं थी विया हेॾे हेॾे थी विया हाणे 5-8-10 सालनि में को मास्तर कोन थो अचे स्कूल जा हाल इहे थिए न माना फर्नीचर आहे न दरी आहे न दरवाज़ो आहे असांजो मालिकी केरु बि कोन थो करे न सरदार साहिब थो करे न को ऑफिसर थो करे ॻोठ में ॿार तक़रीबन 2-250-300 हुआ न्याणियूं छोकिरा 2-250 हिन 3 मास्तरनि चइनि जो माना हिते ज़रूरत आहे माना हिकिड़ो ई कोन थो हिकिड़ो आयो पोइ वरी कागज़ पत्र जे खयूं उते हाज़ुरी भरे पियो थो गाॾी साहिब आहे उते पघार पियो खणे पियो थो अचे कोन थो अचे थो त माना रस्ते खां वाटा मोटी थो वञे वाटा मोटी माना हाज़ुरी भरे ॿार उते दाख़िल लॻा पिया आहिनि हाज़ुरी भरे वापसि थो वञे पासे में जेके बि सरकारी बिल्डिंगूं आहिनि जे गैर फ़ाल आहिनि ओवरऑल तव्हांखे स्कूल उते गैर फ़ाल मिलंदा उते स्कूल तव्हांखे भांडा मिलंदा स्कूल उते ओताकूं तव्हांखे मिलंदा पर उते खोड़ जॻहियूं अहिड़ियूं आहिनि जीअं यूनियन काउंसिल जूं जेके ऑफिसूं ठहियल आहिनि उहे बि तव्हांखे गैर फ़ाल मिलंदा ज़ाहिर आहे उन्हनि ते उन्हनि ॻोठाणनि जो कब्ज़ो आहे उहे ॻोठाणा सघारा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं को सोशल वर्कर या लोकल को नुमाइंदो या लोकल को असांजो नौजवान आवाज़ थो उथारे उन खे बि खोड़ क़िस्म जा अहिड़ा थ्रेड आहिनि जो उन्हनि जे मथां किथे किथे उन्हनि सां जहिड़ा बि थियनि था किथे किथे उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR थियनि थियूं NCU थियनि थियूं मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त असांजी जेका तमामु वॾी यूनियन काउंसिल सावड़ो आहे यूनियन काउंसिल सावड़ो में हिकिड़ी बिल्डिंग आहे जेका आहे BHU बिल्डिंग जेका सावड़े में ठहियल आहे उन जी हालति इहा आहे उन जी मालिकी इहा माना गवर्नमेंट नथी करे त उते माना हिकिड़ा त ॻोठाणा आहिनि नोटेबल माण्हू आहिनि जेके उते हर हलाए उते फसल पोखनि था या उन खां पोइ उते कुझु क्वार्टर्स आहिनि जेके उन्हनि खे थ्रेशर ट्रैक्टर तौरु तांबेला तौरु इस्तेमालु कनि था खोड़ शयूं अहिड़ियूं आहिनि छिन्नी साइड ते तव्हां वेंदव त छिन्नी में खोड़ जेके सरकारी बिल्डिंगूं आहिनि उते तव्हांखे घर थी मिलंदा छिन्नी जा खोड़ अहिड़ा ॻोठ आहिनि उते स्कूल आहिनि उहे घर थियल आहिनि उन माण्हुनि जे कब्ज़े में इन्हनि कब्ज़नि खे केरु छॾाईंदो तव्हां जेको ॻोठाणे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो चवणु आहे त हीउ अस्पताल जेको आहे जीअं ठही आहे उहा हिकु ॾींहं में हिन में को अमलो मुकर न थी सघे दर दरियुनि खे उॾे ई खाई वियो आहे जॾहिं त अस्पताल जेका सो बंदि हुजण जे करे असांखे इलाज में तमामु घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे थोरी घणी तकलीफ़ में बीमारी में असां जोई दादू ईअं जेको आहे इलाज करायूं था वरी महिरबानी आसिफ जमाली ऐं हनीफ रोज़नानी जेकी असांखे काछे में थियल सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़नि जे हवाले सां अपडेट करे रहिया हुआ।